जिस पढ़ंदासीं सबक टियूं सिंधी 12 किताब जो। सीन ज़बर स, बे ज़बर ब, कापिश के, सबक टे ज़र टे, ये ऑनिश यूं, सबक टियूं। भित्ते ब आवाज़न भेजो ऐं तेजो, भे ज़ेर भे, ते ज़र ते, भे ते ज़ेर आहे, भे ज़ेर भे, ते ज़र ते, भित्ते। भे ज़र ही, हमज़ो ज़बर आहे, हीय, भे ज़र भे, ते ज़र ते, भित्ते। अलिफ मद आ, ये है, आहे, भित्ते, हीय, भित्ते, आहे। छे ज़र छे, ते ज़र ते, चित्त। ये ज़र ही, हमज़ो ज़बर आहे, हीय, छे ज़र छे, ते ज़र ते, चित्त। अलिफ मद आ, ये है, आहे, चित्त, हीय, चित्त, आहे। ते ज़र ते, डे ज़र डे, तिड्डे। ये ज़र ही, हमज़ो ज़बर आहे, हीय, ते ज़र ते, डे ज़र डे, तिड्डे। अलिफ मद आ, ये है, आहे, तिड्डे, हीय, तिड्डे, आहे। अलफ ज़बर अ, डे ज़बर ड, अड्ड। गाफ लफ गा, डे लफ डा, गाडा। भे ज़बर भ, गे लफ गा, भग्गा। ते ज़र ते, खे लफ का, तिखा। वा ज़र वे, खे ज़बर ख, विख। छे ज़बर छ, टे ज़बर ट, छट्ट। सबक टियूं। भित्ते, हीय, भित्ते, आहे, चित्त, हीय, चित्त, आहे। तिड्डे, हीय, तिड्डे, आहे। अड्ड, गाडा, भग्गा, तिखा, विख, छट्ट।